दोस्तों जन आमिर मावे जो इंतकाल थी वियो त इहा ख़बर पइजी मशहूर थी वई त अमीर मावे खां पोइ असल में इमाम हसन जो जेको मुआहिदो थियल हो अमीर मावे जो त जेसि ताईं तूं जेरो हूंदे तेसि ताईं तूं हराईंदे लापत पोइ मूंखे ॾींदे। पोइ इहा ॻाल्हि त सभिनी खे ख़बर हुई। पोइ कूफिन जेको आहे सो ख़त लिखणु शुरू कया। शाबत जे बजाए हिन में एॾो सुहिणो ज़िक्र कयो आहे, इन मां क़िसो ज़ाहिर थो थी वञे। चए थो त कूफिन कागज़ लिखियो विझी विच अलाह छा, इन जो मक़सदु छा। कूफिन ख़त लिखिया त अलाह जो वास्तो अथई इमाम हुसैन तो असांजे अचो, अलाह जा वास्ता विझनि। कूफिन अलाह जा वास्ता विझी ख़त लिखिया। ख़त में शाबत जे बजाए चए थो त कूफिन कागज़ लिखियो विझी विच अलाह, असीं ताबिय तुंहिंजा तूं असांजो शाह। हेकर हेॾे आ त तख़्त ताबीने तुंहिंजे। दोस्तों पोइ जंहिंमहिल 370 ख़त इमाम हुसैन खे पहुता, पहिरियां त इमाम हुसैन अचे कोन पियो। पोइ बि माण्हुनि ॿियनि झलियो, दोस्तनि झलियो त इहो शायदि का ठगी थींदी ऐं तूं न वञ। पोइ ख़त सचा या कूड़ा भला अलम। पोइ इमाम हुसैन जंहिंमहिल पहुतो उन करबला में तयारु थी निकितो त करबला ते जंहिंमहिल इमाम हुसैन पहुतो, इमाम हुसैन जो घोड़ो अॻिते हले ई कोन पियो। घोड़ो न पियो हले, घोड़े खे बि बसि अमुर इलाही थियल हुयो हिते ई। पोइ इमाम हुसैन उते रहियो त ज़मीन ख़रीद कई अथई पहिरीं, पोइ उते पंहिंजा ख़ीमा हया अथई। उनखां पोइ इमाम हुसैन खे जॾहिं ख़बर पई कि करबला आहे त अलाह अकबर जो लफ़्ज़ निकिरी वियो वात मां, त उनखे बि ख़बर हुई त मुंहिंजो हिते ई शायदि शहादत थींदी। दोस्तों शाबत जी बजाए जो ॿुधाएसीं, उन तव्हांखे पसंदि ईंदो। जीअं लतीफ़ जी